नाज़रीन, अवां खे तंगवाणी खां ख़बर ॾींदा आहियूं। तंगवाणी वेझो ॻोठ सखी सूबेदार निंदवाणी जे रवासी صيفل اسٽاپ वटि एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरनि में मंदोस्त निंदवाणी, शाहनवाज़, मुर्तज़ा, बरकत अली ऐं ॿियनि दाइंदे चयो त असांखे गुज़िरियल 2 महीननि खां पाणी खां महरूम आहियूं। असांजी ज़मीन सुकी वई आहे, पर SDO गुल हसन ओठो असां सां ॻाल्हाइण जे लाइ तयारु न आहे। वधीक हिननि चयो त असांखे पाणी नाले जेकॾहिं कुझु ॻाल्हायूं था त असांखे बाला ऑफिसर रिश्वतखोर संदसि असां खां रिश्वत 20,000 घुरे पियो। असां ग़रीब 20,000 किथां खां आणियूं। असां DIG लाड़काणो ऐं DC कश्मीर खां मुतालबो था कयूं त फौरन नोटिस वठी कानूनी कार्रवाई करे रिश्वतखोर बाला ऑफिसर SDO गुल हसन ओठो खे हटायो वञे। ॿी सूरत में हर रोज़ SDO खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।